ومن أحسن قولا ممن دعا إلى الله وعمل صالحا وقال إنني من المسلمين. ولا تستوي الحسنة ولا السيئة ادفع بالتي هي أحسن فإذا الذي بينك وبينه عداوة كأنه ولي حميم. ما يلقاها إلا الذين صبروا وما يلقاها إلا ذو حظ عظيم. إما ينزغنك من الشيطان نزغ فاستعذ بالله إنه هو السميع العليم. ومن آياته الليل والنهار والشمس والقمر لا تسجدوا للشمس ولا للقمر واسجدوا لله الذي خلقهن إن كنتم إياه تعبدون. فإن استكبروا فالذين عند ربهم يسبحون له بالليل والنهار فهم لا يسأمون. ومن آياته أنك ترى الأرض خاشعة فإذا أنزلنا عليها الماء اهتزت وربت. إن الذي أحياها لمحيي الموتى إنه على كل شيء قدير. إن الذين يلحدون في آياتنا لا يخفون علينا أفمن يلقى في النار خير أم من يأتي آمنا يوم القيامة. اعملوا ما شئتم إنه بما تعملون بصير. إن الذين كفروا بالذكر لما جاءهم إنه لكتاب عزيز لا يأتيه الباطل من بين يديه ولا من خلفه تنزيل من حكيم حميد. ما يقال لك إلا ما قد قيل للرسل من قبلك إن ربك لذو مغفرة وذو عقاب أليم. ألو جعلناه قرآنا أعجميا لقالوا لولا فصلت آياته أعجمي وعربي. قل هو للذي آمنوا هدى وشفاء. الذين لا يؤمنون به آذانهم وقر وهو عليهم أمى أولئك ينادون من مكان بعيد. मथे मज़मून गुज़रियो आहे क़ुरान पाक जे आयतुनि में त बिशारत आहे मुबारक आहे उन्हनि शख़्सनि खे जिन हिकिड़ो अखर ॻाल्हायो
ऐं पोइ मज़बूत थिया। उहो हुयो रब्बुन अल्लाह, असांजो परवरदिगार अल्लाह आहे। इहो अखर जिन ॻाल्हायो ऐं पोइ इन अखर ते मज़बूत थी बीठा। मलाइक अल्लाह जा लही उन्हनि खे अची चवनि था, हाणे न ड्रिजो, न ग़म करियो, मुबारक ॿुधो जन्नत जी जंहिंजो तव्हांखे वाइदो आहे। एॾो वॾो दर्जो इन्हनि शख़्सनि खे मिली थो वञे। इन्हनि सालिहनि शख़्सनि ते अलाह तबारक व तआला इन हिकिड़े अखर ते जो चवनि असांजो परवरदिगार अल्लाह, बसि मज़बूत थी बीठा। एॾियूं बिशारतूं, एॾियूं भलायूं उन्हनि ते नाज़िल थियनि थियूं। पर जेको ग़लति अखर ॻाल्हाए ऐं ख़राब दावाऊं करे उन्हनि ते बि के ईंदा आहिनि। फरमाए त तनज़्ज़ल अला कुल्ल अफ़ाकिन असीम, कूड़ो बटाकी उन्हनि ते शैतान अची लहंदा आहिनि। युल्क़ून समा, ऐं कन ॾेई वरी इन्हनि जा जज़्बात ॿुधंदा आहिनि। अक्सर काज़बून, केतिरा कूड़ बि हणंदा आहिनि, उन्हनि माण्हुनि सां कूड़ हणंदा आहिनि। अलाह जा मलाइक मुबारक ॾियण, शैतान कूड़ हणण ऐं उन्हनि खे ख़राब करण ईंदा आहिनि। तंहिं करे माण्हू उन खां परहेज़ करे। मथे इहो मज़मून हुयो, भलनि माण्हुनि जे लाइ रब ताला वटि सभु मुरादूं पूरियूं। इंसान जी ख़्वाहिश, दिलि में जेका रग़बत आई उहा बि मिली, पर जेको ज़ुबान सां चयईं उहो बि आयो। ख़ज़ाननि अलाह जे में कॾहिं का कमी कान्हे। इनमा अमरहु इज़ा अराद शयअन ऐं यक़ूल लहू कुन फयकून। रब जो हुकुम आहे, कंहिं शइ खे रुॻो चवे थी पए, हुनजो अताउ अमर आहे। बसि कंहिं वधीक न सामान ठाहिण जी ज़रूरत, न कंहिं घणे ख़फ़े जी ज़रूरत। जॾहिं रब ताला कंहिं शइ खे हुकुम करे थी पए। जन्नत अलाह ताला जो अमरी जहान आहे, जंहिंखे रब ताला पंहिंजे हुकुम सां ठाहे छॾियो आहे। उते खोट जो सुवाल ई कोन्हे। इहो आहे हिकिड़ो कमु। इन तरफ़ माण्हुनि खे छॾिणो आहे। अखर हिकिड़ो रब्बुन अल्लाह, इन ते छॾिणो आहे बसि। पोइ जेको चवे रब्बुन अल्लाह, अलाह असांजो परवरदिगार आहे, पोइ हुनखे चइबो त हाणे मज़बूत थी। पर इन दावत जे लाइ इख़्तियार कहिड़ो करणो पवंदो तरीक़ो, उहो हिते अलाह ताला ॿुधाए थो त इहा दावत आहे तमामु वॾी। पोइ इन जे लाइ कहिड़ी सूरत इख़्तियार कजे। सुहिणो गुफ़्तगू माण्हू खे ख़ासि नमूने सां मुतवजो करे ऐं पोइ चइजे दादा असांजो रब परवरदिगार अलाह, ॿी का शइ असांजी परवरदिगार पालींदड़ कान्हे। हिकिड़ो माण्हू पंहिंजे हिकिड़ी माएड़ीअ ते यकीन थो करे, जेका माउ हिन खे उन किरदार अदा कंदे यादि बि न आहे। ॿार खे बुबड़ो मिले थो, पोइ उहो विसरी थो वञे, पर हुनखे यकीन आहे त इहा मुंहिंजी माउ आहे, मां इन जा थण जॻड़िया। माण्हुनि जे चवण ते एतमाद। हिते रब ताला थो फरमाए त तव्हांजो मां पालींदड़ आहियां। एतमाद करणु घुरिजे, छो त असां अहिड़े क़िस्म जे एतमाद ते हिरियल आहियूं। जॾहिं असांखे दुनिया चवे थी, सभु माण्हू पाड़े वाड़े जा चवनि था नंढे ॿार खे त इहा तुंहिंजी माउ आहे, त मञे थो त माउ। इन जा बुबड़ा धाता थी चवंदा त ठीकु आहे।
त पोइ क़ुर पाक में अलाह ताला ख़ुदि पाण थो फरमाए ऐं नबी अलाह जो रसूल आहे पाक पैगंबर उहो बि थो फरमाए त तव्हां रुगो एतिरो चओ रब्बुन अल्लाह सुमस्तकामू पोइ मज़बूत थी बीहनि अलाह जा मलाइक अची लहनि उनखे बिशारतूं मुबारकूं ॾियनि ख़ौफ़ ख़तरे खां हुननि खे परे रखनि हेॾो इनाम मिली थो वञे इहो हिकिड़ो सुहिणो गुफ़्तगू आहे ख़ासि गुफ़्तगू आहे इन में न कंहिं ते जरव न कंहिं ते मयार न कंहिंखे ईज़ा भला केरु दावा कंदो त मां रब आहियां जो अॼु उहो सीनो कढी ताणे अचे बीहे चए त हाओ मां रब आहियां हिन जो इहो त फिरौन चयो आहे न रब कुमला अला उन खां पोइ को ॿियो मुश्किल हुजे सो तंहिंजी सज़ा बि ॾिठी वई हालत हुनजी बुरी हर कंहिं सम्झी मन अहसन कौला केरु आहे बहितर गुफ़्तगे में गुफ़्तगो बहितर इहो ई आहे मिमन उन खां जेको दा अलाह सॼे रब जे पासे वामिल सालिहा ऐं नेके जा कम करे दावत बि हुजे अमल सालिह बि हुजे तबलीग में इहा शइ शर्त आहे माण्हू खे अलाह जे पासे ॾे सॾिबो उन पंहिंजे सॾ खे साबित करण जे लाइ अमल सालिह बि हूंदो हर को ॾिसी चवंदो त माण्हू भलो आहे जेका ॻाल्हि चवे थो उहा ॻाल्हि बि हिनजी पूरी आहे छो त भले माण्हूअ खां जीअं भलो अमल साबित आहे तीअं भलो कौल बि साबित आहे अमल हक़ीक़त में कौल खां मुश्किल आहे हिकिड़ो माण्हू ॻाल्हाए थो ॿियो माण्हू उहो कमु बि करे थो अलाह जी इबादत रियाज़त निमाज़ूं ज़िक्र वरी किथे कुर्बानी त कुर्बानी इहे सभु कम करे थो ऐं हिकिड़ो अखर कंहिंखे चए थो त हे चङो कमु आहे त हिकिड़ो अमल करे थो किरदार जी ज़िंदगी इहा हिन जे कौल जो शाहिद आहे त कौल हिन सचो ॻाल्हायो आहे छो त अहिड़ो माण्हू अजायो अखर न ॻाल्हाईंदो ऐं उहो माण्हू जेको पाण ख़ुदि करे थो उहो कीअं ॿिए खे ॿी का ग़लति ॻाल्हि ॾसींदो उहा ई सही ॻाल्हि आहे तंहिं करे अलाह ताला फरमाए थो त उहो माण्हू ॾाढो भलो आहे जेको अलाह जे तरफ़ दावत ॾिए ऐं चङा कम करे ऐं पोइ वीचारो हिकिड़ो अखर ॻाल्हाए बाबा तूं केरु आहे छो थो असांखे अलाह जे पासे ॾे सॾी हेतिरा कम छो थो चङा करी उन वक़्त में हिकिड़ो अखर चवंदो आहे इन्हनि मिनल मुस्लिमीन मुस्लमान आहियां नरमीअ सां न्याज़मंदीअ सां अदब सां अदब मां अलाह जो फर्मा बरदार आहियां रब जे आॾो उन जे हुकुम ते कंध झुकाईंदड़ आहियां मां उहो माण्हू हुन जे कौल में न्याज़मंदी हुन जे दावत में हिदायत हुन जे अमल में सलाहियत ऐं नेकी बसि इहो कमु पूरो थियो हिते पोइ थो अलाह ताला फरमाए त हिकिड़ी चङाई ॿिया बुराई ला तस्तविल हसनत वला सही आहे इहा शइ इंसाफ़ खां ॿाहिरि न आहे इन ते हर हिकु समझदार माण्हूअ जी दिलि जी शाहिदी आहे त चङाई ऐं बुराई हिकु जहिड़ा न आहे चङाई चङाई आहे बुराई नंढड़े ॿार खे बि ख़बर पवंदी आहे को नंढड़े ॿार सां चङाई करे त उहो ॿार ॿीहर चिंबड़ंदुसि जेके हिकु ॿ थप हणी छॾेसि त ॿीहर भॼंदो टीजंदो बुराई ऐं चङाई जी ख़बर नंढड़े ॿार खे बि पई तंहिं करे अलाह फरमाए थो त बुराई चङाई बराबरि थींदा ई कोन्हनि खे जो तव्हां सम्झो त हिकिड़ो सचो अलाह जे पासे ॾे सॾींदड़ आहे अख़लाक बि सुठा अथसि तालीम दीन जी ख़ासी थो ॾे पोइ इहा चङाई आहे ॿियो हिकिड़ो माण्हू आहे जो बुरी ॻाल्हि थो करे बुछड़ायूं थो सेखारे ज़िलत जहिड़ा लफ़्ज़ थो चवे पोइ इहे को हिकु जहिड़ा थिया ज़ाहिर ज़ूर पधरी ॻाल्हि आहे पोइ इन चङाईअ में जेकॾहिं कंहिं शख़्स तोखे तकलीफ़ ॾिनी त उन जो जवाबु तव्हां वरी बि सब्र ऐं सुकून जो जवाबु ॾियो करार जो जवाबु ॾियो इदफ़ा बिलत इहा अहसन उनखे जवाब में तूं
सुहिणो गुफ़्तगू करे, सुठो जवाबु ॾे। हो तोड़े तोसां चङाई नथो करे ऐं सुठो असरु नथो ॾेखारे, तॾहिं बि तव्हां हुन सां नरमीअ सां हिकु दफ़े आका नामदार हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे काफ़िले में, पंहिंजे लश्कर में, पंहिंजे फ़ौज में हुजनि, उतां फतह करे मोटिया हुजनि, पोइ वाट ते माले गनीमत ग़रीबनि खे, फ़क़ीरनि खे, दुणनि में जेके वेहंदड़ हूंदा हुआ उन्हनि मुस्लमाननि खे ॾींदा वेंदा हुआ। उहे न हलिया जेके न हलिया, पर हाजतमंदनि पाण हिकिड़ो शख़्स आयो बदवी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चादर वेड़े लही, पुछियल लो हिकिड़ो पासो खुले थिए, जीअं सियारे में चादर वेड़बी आहे, मौसम अहिड़ी, पर उन चादर जी कनी सख़्तु हुई। फौज में कॾहिं कॾहिं कनी सख़्तु हूंदी आहे, उहो कारीगरनि जो कमु आहे, लटो ठाहिण वारा। हीउ जीअं पोयों आयो त उन चादर जेका कुल्हे ते उछलियल हुई उनजे पासे में हथु विझी, कनीअ वारे पासे न, हाणे हे इमदाद थो घुरे, सुवाल थो करे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ॻाल्हाए, पर हुनमें बदवियत हुई, एॾी सम्झ कान आई, तबियत में शिदत हुई। पोइ हुन चादर में हथु विझी वठी थो सटे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं फेरो खाई अचे हुनजी छाती में लॻाइनि, घुरे थो ख़ैरात, चए थो या मोहम्मद आतीनी आतनी मिमा लिल्लाहि अल्लज़ी आताकल्ला, ए नबी मूंखे ॾे तूं उहो माल जेको अलाह तोखे ॾिनो आहे। ईअं थोरी फिरी सटे ऐं पाण ॾे मुंहुं कराए था ॻाल्हाइनिसि, पाण ॾे मुंहुं करे ॻाल्हाइण जो तरीक़ो इहो आहे, जीअं फिरी साम्हूं अचे हा बिना हथ विझण जे, पोयों बि हीअं सट ॾिनी त नबी साईं खे फिरको अची वियो, हिते छाती में अचे लॻसि, ऐं इहे अखर बि चयनि, फरमायो त हिनखे कुझु ॾियो, सॼी ॻाल्हि ख़तमु। सुहिणो एॾो जवाबु, इदफ़ा बिल्लती अहसन, सुहिणे नमूने सां जवाबु। हिकिड़ो शख़्स हो यहूदी, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अची दोस्ती रखी, गैर मुस्लमाननि सां दोस्ती रखनि, इहो थींदो आहे, अख़लाक़ी मसइले में दोस्ती आहे, मज़हबी तरह सां त न आहे, मज़हब हुनजो पंहिंजो, हिनजो पंहिंजो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची दोस्ती रखी, पोइ मिड़े 2-3 महीना हलियो, दोस्ती ख़ासी थी वई, अचणु वञणु, रस्ते ते मिलणु, सलाम, हे हो, बाक़ाइदे हथ ॾियणु। पोइ नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां एतिरो बेतकल्लुफ़ थियो जो चए पियो त साईं मां वटि कुझु माल मिल्कियत आहे, पैसा आहिनि, जेका घुर्ज में का शइ हुजे त मां को वठे त ॾियां, उधारा सुधारा, फरमाइनि चङो, पोइ असांखे एतिरो ई खपे थो पैसो, पर फलाणे वक़्तु एतिरनि ॾींहंनि खां पोइ फलाणे महीने में असां तोखे खजूर ॾींदासूं, हुनजी एवज़ पैसा सलम जी थी पई, एतिरी खजूर तोखे ॾींदासीं, पैसा वरितोसि, कमाईंदा। उहे ॾींहं अञा पूरा न थिया, अञा 2-3 ॾींहं हुया, 2 ॾींहं 3 ॾींहं जेकर बसि करे हा त अञा वाइदो पूरो कोन थियो, ॾींहं न थियो, खजूर मुल्क में लही वई हुई, हुन खां अॻे लही वई, पाण वटि बि खजूर काफ़ी हुयनि, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि। पोइ जीअं जो आयो कचहरी माण्हुनि जी, सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु हेॾो वेठो आहे, ॿिया साहबा चौधारी कचहरी में, अचे हिते हीअं कंध में हथ विझी हीअं छिके, बद अख़लाक़ी सां मुंहं में सूंड विझी ऐं चवणु लॻोसि, या बनी हाशिम अंतुम ताकुलून अमवाल अन्नास, तव्हां त माण्हुनि जा माल खाई वेंदा आहियो नाहक, हाणे ॾिस मुंहिंजो तोॾे कर्ज़ु अञा नथो ॾे। पाण फरमायूं, अञा फरमायूं कोन त हज़रत उमर फारूक बरगश्ता थी वियो, परेशान थी वियो, चई त बरकर हथ नबी साईं सां गॾु वेठो आहे, न त कॾो को तोखे तरार सां हाणे मुंडी लाया, हेॾी गुस्ताखी थो करे।
उमिरि ईअं न थिए। हिनखे हिदायत कर त खणी मूंखां नरमीअ सां घुरे, मूंखे हिदायत कर त जल्द ॾियां सघियो छा। असां हो मां ॿई हिदायत जा हक़दार आहियूं। हुनखे चयो त खणी नरमीअ सां घुरे, घुरण जो तरीक़ो अहिड़ो चङो न आहे। ऐं मूंखे बि खणी चयो त मां ॾियांसि, चवणो उथ उमिरि वञी अदा बि करेसि। फलाणे हंधि जेको असांजो पई आहे खजूर उतां, पर हिकिड़ो मण खजूर जो वधीक ॾिजांइसि। चईसि उहो छा लाइ? चई त हिनखे मौत जो दड़को ॾिनो, अथई करे हिनखे वधीक ॾिजांइ। हा, हिन दड़के जो ॾंढु पाण थी। हिकिड़े संगत जो दड़को ॾिनो मौत जो कंहिंखे, फलाणे चवनि खे मण वधीक ॾिजांइ, त तूं मौत जो दड़को ॾिनो आहे। हज़रत उमर फारूक तबियत में जोश में भरियलु अमर जो था बेटा वियो। हाणे त माण्हू भरी वेठो हिनखे ॾे, जेका ॿोरी ॿोरी गुण धुण खई आयो, जॾहिं अधु खनि भरी त हे पुछेसि थो त उमर तूं मूंखे सुञाणे थो? चई त न मां तो कोन सुञाणां। चई ज़ैद बिन सोना तो ॿुधो ई कोन्हे? थोरो ॾिसी चईसि यहूदियुनि जो जेको वॾो आलिम मशहूरु उहो हुजे। चई एॾो वॾो अख़लाक, हेॾो वॾो अख़लाक, हेॾो वॾो आलिम यहूदियुनि जो तूं मशहूरु, हेॾो वॾो अख़लाक। वरी वेठो भरे भरे एतिरो चई छॾे ॾिनीसि। चई सां ॻाल्हि ॿुधो, भरण खे छॾ, ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी छॾी। चई दाबा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं तारीफ़ूं ॾिठियूं तौरात शरीफ़ में, हीअ तारीफ़, हीअ तारीफ़, हीअ तारीफ़, हीअ तारीफ़। पछाड़ी हिकिड़ी तारीफ़ मां ॾिठी त जेको सख़्ती कंदुसि हुन सां नरमी कंदुसि, जेको बेहयाई कंदो हुन सां हया कंदो। इहो मसइलो हो रहियलु। हाणे इहो कीअं मां सुञाणां? सो मां चयुमि त हाणे हिन सां रखां दोस्ती, पोइ थी वेंदासीं पंहिंजे मरूअत में, पोइ कंहिं ॾींहुं अहिड़े चकर में आणे पोइ करियांसि बेहयाई, ॾिसां त मूंसां हया करे थो। उहा ॻाल्हि मूंखे ॾिसणी, अगरि माफ़ कजांइ, मां तुंहिंजे रूबरू कलमो थो पढ़ां पियो, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। मुंहिंजो कमु हिते बाक़ी रहियलु थोरो सो, यार मां पंहिंजो पूरो कयो आहे। तुंहिंजी जेका कावड़ हिसाब बि ठीकु पियो, पोइ इहो साईं हमेशह मुजाहिदनि में रहियो, तव्हांजो शहीद थी वियो। अलाह फरमाए थो इदफा बिल्लती अहसन, जेको तोखे ख़राब ॻाल्हाए तंहिंखे तूं सुहिणो जवाबु ॾे। छो त जेको ख़राब ॻाल्हाइण कंहिंजो हूंदो न, लाज़मी तरह सां कंहिं वजह ते हूंदो, बिला वजह न हूंदो, ज़रूरु को वजह हूंदो। हे साईं वॾियूं ॻाल्हियूं आहिनि इहे। हज़रत मौलाना मोहम्मद कासिम साहिब बानी दारुल उलूम देवबंद, उहो उनखे हुकुम थियो त फलाणे बन में झंग में हिकिड़ो ॿेर जोड़ आहे, उते वञी पढ़ाए। बन चइबो आहे हिंदीअ में झंग खे, देव बन, देवन जो झंग, जिननि जो झंग। लफ़्ज़ जी माना इहा आहे हिंदीअ में, जिननि जे झंग में वञी पढ़ाए ॿेर थी हिकिड़े हंधि। पोइ हिन सां ॿ शागिर्द हुजनि, हिकिड़ो मौलाना रशीद अहमद गंगोही, मौलाना महमूद हसन। हिन ॿिन्ही शागिर्दनि खे वठी आया पढ़ण। ॾिठमि ॿेर हुई, ॻोल्हींदे ॻोल्हींदे लधऊं, ॿेर ॼणो सफ़ाई करे वेठा पढ़ण। ॿ शागिर्द, हिकु उस्ताद। मदरसो असुल हिनखे चइबो आहे, शागिर्द ऐं उस्ताद खे। बाक़ी जे जायूं अलाह ताला ॾे त भलो भलो, जे न ॾे त मदरसो त चइबो आहे उस्ताद शागिर्द खे। वण जे छांव में वेही माण्हू पढ़ाए सघे थो, इहो मदरसो आहे। इस्लाम जा मदरसा ईअं हूंदा आहिनि। उते बि पढ़ायूं, पोइ हलंदे हलंदे इहो मदरसो बणिजी वियो। पोइ थी पियो देव बंद, माना जिन शैतान हाणे बंदि आहे, ख़तमु आहे, हिते कोन्हे। वॾो मदरसो थी वियो, वॾियूं ॻाल्हियूं थी वियूं। पोइ बुखारी शरीफ़ जा हाशा मौलाना खलील अहमद साहिब सहारनपुर जे लिखिया, उहे अञा ताईं आहिनि। असां पढ़ाईंदा आहियूं बुखारी, वॾो आलिम हो बि, ज़बरदस्त। मौलाना मोहम्मद कासिम साहिब नानू करी चइजो, कड़ीअ जो माण्हू वको, बुखारी शरीफ़ जा हाशा लिखियईं। मौलाना जन माण्हू मोकिलियईं
त तव्हां अची मुंहिंजे बुखारी शरीफ़ जे हाशियनि खे तस्दीक करियो, तसीह करियो ऐं जाचे ॾिसो जेके ग़लतियूं के चुकूं हुजनि त उहे कढो। बुखारी हाणे छपिजे थी, प्रूफ अचे ॾिसो, किताब जो छपिबो आहे त पोइ ॾिसबो आहे हुनखे। ठीकु आहे, मदरसे जी तालीम ॿिया पिया कनि, हाणे त वॾो मदरसो थी वियो। पोइ आया दिल्लीअ, दिल्ली बि कमु थी वियो। सहारनपुर थोरो हेॾे परे आहे, दिल्ली खां घणो परे कान्हे, वेझी आहे। मिनी के 6-7 माइल के 10 माइल ॿी स्टेशन आहे बसि, दिल्ली पोइ सहारनपुर ईअं। पोइ वरी आहे देवबंद, सो उते रही पिया। मौलाना जन जी आदत हूंदी हुई हिकिड़ी त शाम जी जेका सांझे जी मस्जिद नमाज़ हूंदी हुई, कंहिं न कंहिं मस्जिद में जुदा जुदा पढ़ंदा हुआ। दिल्ली में कॾहिं किथे कॾहिं किथे, 2-3 संगत बि सां। पोइ हिकिड़ी अहिड़ी मस्जिद में विया जो उते पेश इमाम हुयो, ऐं निमाज़ उते जेको हुजे पेश इमाम उन्हनि जे पोयां पढ़ंदा हुआ। मुतालबो ई कोन, सादी दॿो, सादा माण्हू, गोॾ ॿधल, सदड़ी या चोलो पियलो, पटको जोड़ीअ जो, बसि ईअं अहिड़े क़िस्म जा माण्हू आहे। ऐं जेका गोॾ ॿधल हूंदी आहिनि सा नीरी गोॾ हूंदी आहिनि ॿधल, मौलाना जन जो इहो हूंदो। चादर में विढ़ींदा, कॾहिं उहा नीरी चादर हूंदी आहे न, कॾहिं का ॿिए रंग जी। उते विया, हुन कंहिंखां पुछियो हूंदो, मौलाना खे कुझु सुञाणंदो हूंदो। पेश इमाम जल्दी वञी मुसले ते वेही रहियो, अज़ान बि शुरू थी वई। मौलाना त सिफ़ में अची वेठा, तमामु सादे तरीक़े। हुन निमाज़ पढ़ाई, हिन निमाज़ पढ़ी, नफ़िल पढ़ियूं। हिन ॾिठो त निमाज़ बि पढ़ियईं, नफ़िल बि पढ़ियईं, मुंहिंजे पोयां का बि मुतालबो हिन कोन कयो त मां निमाज़ पढ़ायां। सो हाणे मुंहिंजो अख़लाक आहे त जहिड़ो आहे तहिड़ो हिन सां मिलां त सही, पंहिंजी सलाह मौलाना जन बि मिले वेठो भरिसां। मौली मोहम्मद कासिम तूं आहे? देवबंद वारो जी हा। हम तो आपको काफिर कहते हैं, शुरुआत गुफ्तगी जी, हम तो आपको काफिर कहते हैं। कहते होंगे, भला छा चईस, हो जो जिन मां काफिर चवंदा आहिनि त कहते होंगे, ज़रूर कोई वजह होगी। सुन सही, त वजह थिए थो कंहिं ॻाल्हि जो, हो जो काफिर थो चए छो थो चवे? हाणे हुन बि हिकिड़ो वजह त रखियो हो न इन माण्हूअ, ज़ैद बिन सोना नबी साईं जन जी तरफ़, त वजह ते हुन सख़्ती कई न। ज़रूर कोई वजह होगा। कहा आप रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर सलात नहीं पढ़ते। भाई ऐसे शख्स पर जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को न माने और उसके तरीके पर न चले और दुरूद शरीफ न पढ़े, हम उसको काफिर कहते हैं। हम भी उसको काफिर कहते हैं। छो तो जरूरत तो काफिर आहे, काफिर जो वजह इहो ॿुधाई कि भाई हम भी उसको काफिर कहते हैं। जब इहो लफ़्ज़ चयईं त पोइ वरी फरमायोसि त तुम देखो हम काफिर नहीं है। देखो सुन्नत में मेरे मुंह में है और बुरूद मेरी कटी हुई है, मुझे और देखो मेरा जो तहमद है वो टखनों से ऊपर है। ये नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुन्नत जो तरीक़ो आहे। भाई गोली मुंहिंजी मथे आहे, मुंहिंजी मुछूं कतरियल आहिनि, दाढ़ी मुंहिंजी आहे, मैं पगड़ी बांधी हुआ हूँ, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की दस्तार होती है। और देखा आपने सुन्नत जमात मैंने आपके साथ की है और फिर उसके बाद मैंने सुन्नतें पढ़ी हैं। और भाई तहियात में सलात शरीफ दुरूद वगैरह पढ़ा जाता है। मैं तो भी मुसलमान हूं। हे तो ॿुधे ॾिसी एतिरो अजब में पइजी वियो त अहिड़े शख़्स खे मां कीअं थो काफ़िर को थियां। हज़रत मुझे माफ़ करे, कोई बात नहीं, हो जाता है, क्या है। पोइ से मौलाना जन खे ॿाहिरि छॾण आयो, पोइ हज़रत जन सां आमद रफ़्त शुरू कयईं, जाते वेही कमु कंदा बुखारी। हाँ, और भाई देखो मैं आया यहाँ इसीलिए हूँ कि
हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस शरीफ है, उसमें अगर किसी ने गलती की हो तो मैं उसको दुरुस्त करने के लिए आया हूं। काम मेरा ये है, मदरसे को छोड़कर यहां हदीस शरीफ को दुरुस्त करने के लिए। तो बता का गलती हुई नबी जी हदीस मुकातब खां थियल ॾिसण आयो आहे। ऐसा आदमी काफिर कैसे हो सकता है? सादो जवाब। पोइ ख़ुदा जी कुदरत वीचारो उहो अची मुरीद थियो, हमेशह जे लाइ ताबेदार थी वियो। ईअं आहे ॻाल्हि। माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि, घटि वधि चवंदा आहिनि, अलाए छा जो छा, हिन में त ॻाल्हि ई कान्हे। छो त हर को पंहिंजे अमलनामे में थो लिखाए, जंहिंखे ॻाल्हि ॻाल्हि ॾिबी उनजे अमलनामे में त कान लॻे वेंदी। ज़ुबान उनजी, अमलनामो बि उनजो, मलाइक बि उनजा, दफ़्तर बि उनजो लिखिजी उते वेंदो, हेॾे टपंदो ई कोन। ठीकु आहे। अलाह ताला थो फरमाए फैज़ल बैनक व बैनहु अदावतुन कान्नहु वलियुन हमीम। केॾो क़ुरान सचो आहे। तुंहिंजे उनजे विच में, जंहिंजे विच में आहे दुश्मनी, उहो थी पवंदो दोस्त किराबत वारो ॼणो, माइट थी पवंदो तुंहिंजो। पोइ त जेकॾहिं तूं हुनखे सुहिणो जवाबु ॾींदे त कुझु वक़्त खां पोइ ॾिसी ॾिसी माइट बणिजी वेंदो तुंहिंजो। एॾी सचाई अची वेंदी, एॾी नरमी अची वेंदी। अदावत ऐं दुश्मनी जो अक्सर ख़्यालु हुनजे क़ल्ब मथां निकिरी वेंदो। जीअं अलाह ताला ॿियनि फरमायो असला यजअल बैनकुम व बैन लज़ीना आदयतुम मिनकुम मवद्दा। बदफ़हमी पे अलाह तॾहिं इहे ख़रब छड़ा ॻाल्हाए थो। ईअं हाणे हिते छा कंदो? शैतान अचे चवंदो ॾिठी बेगुनाह तूं हक़ ते, ॾिस तोखे छा थो ॻाल्हाए, तुंहिंजी केॾी बदनामी थो करे। अलाह ताला थो फरमाए त पोइ शैतान हिते ॾिसी तुंहिंजे कल्ब में अचे रुॻो मारींदो, चवंदो ॾिस केॾी बेवाजिबी आहे, तो कहिड़ो गुनाह कयो अथसि, तोखे छो थो एतिरो पुछड़ो ॻाल्हाए। فاستعذ بالله إنه هو السميع العليم। जॾहिं चोक मारे अचे तोखे शैतान, रुॻो अचे लॻे, फस्तइज़ बिल्लाह, पोइ उन वक़्त में हिकदमि तूं अऊज़ बिल्लाह मिनश शैतान अऊज़ बिल्लाह मिनश शैतान। अहिड़ो ख़्यालु अचण सां तूं सबुरु करे वएं, तूं कावड़ खाई वएं, हुनजी बेवाजिबी तो ॿुधी आहे। हाणे शैतान तोखे चोक मारी त इनखे तूं दलील कर। अलाह ताला तो फरमाए त अऊज़ तो पढ़, अऊज़ पढ़ंदे त उहा कावड़ लही वई, लही माना तूं हक़ ते आई ॻाल्हि में। इन्नहु हुव समीउल अलीम। अलाह ताला उहो ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे, ॾिसे थो सभु कुझु। शैतान जे मुक़ाबले में नरमी ऐं दरगुज़र करणो इहा एॾी वॾी ॻाल्हि हुई। उनखां बचण जी सूरत आहे। शैतान सां ख़ासि ॻाल्हि अथव, शैतान सां शैतान जे मुक़ाबले में नरमी करणु, शैतान सां शैतान जे मुक़ाबले में शैतान खे माफ़ करणु, ईअं न कबो। पर जॾहिं असां कंहिं ॿिए माण्हू खे नरमी कई, माफ़ी ॾिनी, उते शैतान जी जो चवण वठिबो, छो त उहो वेड़ाइण जी कोशिशि कंदो। बाक़ी शैतान जेके पिछड़ा कम कंदो आहे, जेके दिलि में ख़्याल ख़राबु विझंदो आहे, उनजे लाइ त माण्हू नरमी न कंदो, उनजे लाइ ठोस थी बीह रहंदो, वॾी शिदत थींदी। शैतान सां मुक़ाबिलो अऊज़ सां पढ़बो, शैतान सां मुक़ाबिलो उनजो चवण न वठिबो। शैतान जे हरकतुनि ते माण्हू नरम न थींदो। केतिरा अहिड़ा हीला हवाल शैतान करे थो जंहिंमें माण्हू कमज़ोर थी पवे। तंहिं करे इहा कमज़ोरी इख़्तियार न कबी। हिकिड़ो आहे शैतान सां मुक़ाबिलो, ॿियो आहे शैतान खां बचण जी तदबीर। शैतान जे हरकतुनि खां पाण खे बचाइण जो तरीक़ो नरमी आहे। मुक़ाबिले में माण्हू सख़्तु हुजे, माना शैतान जो चवण न वठे। छो त पुछड़े कम जो ख़्यालु जॾहिं दिलि में आयो त हिते माण्हू ठोस थी वञे न। इहो आहे तरीक़ो हिकिड़ो माण्हू खे पंहिंजी ज़िंदगीअ बचाइण जो। अलाह जी कुदरत जे निशाननि मज़ा राति बि आहे, ॾींहुं बि आहे। राति कारी, ॾींहुं रोशन। ईअं ई शैतान जी जेका हरकत आहे, असां ॼण अंधेरो आहे। वरी अलाह ताला जे तरफ़ां जेको हुकुम अचे थो उहो नूर आहे। सिज ऐं चंड इन्हनि सभिनी जा दलील आहिनि। रब तबारक व तआला दावत जेका ॿुधाई, उन दावत जे लाइ कुझु दलाइल थो ॾे, आसमान जा दलील। सॾींदड़ इंसान खे जेको रब जे पासे ॾे सॾे थो, अलाह ताला जी अज़मत
अलाह ताला जी वहदानियत खे महफ़ूज़ करे पंहिंजे ख़्याल में रखे ऐं मरण खां बाद ॿीहर उथण जो इरादो बि करे ऐं पंहिंजी ज़िंदगी खे दुरुस्त रखण जी कोशिशि करे। इहे अख़लाक दाईअ खे छॾींदड़ खे हुजनि। रब जे कुदरत जे निशाने ॾांहुं तूं पाण ॾिस, पोइ तंहिं करे अॻ में पंहिंजी जेका कार आहे असां उहा मज़बूत कर। उहा कहिड़ी कार ई अमल सालिहा मथे आयो जेको अलाह जे पासे ॾे सॼे अमल चङा करे। अमल सालियो पहिरियों पहिरियों इंसान जो ई आहे। ला तस्जुदू लिशम्स, सिज केॾो हसीन जमील आहे, केॾो कमाल अथसि। हिक ई वक़्तु दुनिया खे रोशन करे सजदो न कबुसि। एॾी दुनिया में शइ तोखे कामिल नज़र ईंदी कान का जो पंहिंजे इन हिक चमक सां दुनिया में ॾींहुं बणाए छॾे। चंड जो हुस्न ऐं जमाल एॾो आहे जो सुभान अल्लाह राति जी दहशत ऐं वहशत खे ख़तम करे छॾे। वस्जुदू लिल्लाह, पर इन्हनि सभिनी खे सजदो न कबो। सजदो कमालात जो न आहे, सजदो कमाल खे न आहे। कमाल त दुनिया में घणो थो नज़र अचे। सिज खे कमाल, चंड खे कमाल, वॾा वॾा वण आहिनि तिन खे कमाल, सुहिणा सुहिणा जानवर आहिनि तिन खे कमाल, वॾा जबल आहिनि तिन खे कमाल, वॾी भला नांग हिकिड़ो अची निकिरे अहिड़ो जो चिमके पियो सॼो, अखियूं पढ़नि पियूं ॾीए वांगुरु। कमाल त केतिरा आहिनि। सोन खे कमाल, चांदी खे कमाल। कमाल खे सॼो न आहे, कुदरत खे सॼो आहे। ॻाल्हि खे सॼी कमाल खे सॼो न आहे। फलाणो अहिड़ो बुज़ुर्ग आहे, फलाणो अहिड़ो बुज़ुर्ग आहे, फलाणे खे हेतिरियूं करामतूं आहिनि, फलाणे जी दुआ हीअं क़बूल आहे, जीअं चवे तीअं थी पवे। इहो कमाल आहे न। कमाल खे सजदो कोन्हे, कुदरत खे सजदो। आई ॻाल्हि सम्झ में किन? हिते अलाह ताला फरमाए थो, न सिज खे सजदो, न चंड खे सजदो, न आसमान खे सजदो, न ज़मीन खे सजदो। छो त इहो कमाल आहे। कमाल खे सजदो न कबो, कुदरत खे सजदो कबो। पोइ कादिर केरु आहे? वस्जुदू लिल्लाहि अल्लज़ी ख़लक़हुन इन कुंतुम इय्याहु तअबुदून। पोइ उन ज़ात खे सजदो करियो जेको कादिर आहे, जंहिं पैदा करे तव्हांखे पंहिंजे कुदरत सां दुनिया में वजूद जी नेमत अता फरमाई। इन्हनि सभिनी में कंहिं तव्हांजे वजूद में को बि हिकिड़ो निशान न लॻायो आहे, कंहिंजो को ठपो, को दाग, को उन में तव्हांजे वजूद ते हुनजे आङुरियुनि जो गुरूफ लॻल ई कोन्हे। ॾेखारियो सभु अलाह जी कुदरत आहे। कुदरत इहा आहे जो तव्हांजे जिस्म ते हुनजो निशान थो हुजे। माई मानी पचाईंदी आहे, पोइ जॾहिं उथलाईंदी आहे न त आङुठड़नि जा निशान थी पवंदा आहिनि। कचे पासे खां ॿियो पासो हूंदो आहे पको, हिन जो उथलाईंदी त पची वञे मानी ते बि निशान रहंदा आहिनि। उन मथां माण्हू सम्झंदो आहे त हीअ छोकिरीअ जी पकल आहे की न वॾी माई जी पकल आहे, छो त आङुठड़ा थुलड़ा हूंदा त ॼण वॾी माई आहे, जीअं सनड़ा हूंदा त छोकिरी। एतिरी बि ख़बर माण्हू खे पइजी वेंदी। आया सम्झ में? निशान त आहे न, मानी ते निशान आहे। पर हाणे इन जे करे पोइ इन माई ऐं छोकिरी खे सजदो कजे, छो त कमाल आहे इहो बि। ॿियो त को पचाए ॾिसे, 13 टुकर न थिएसि मानी ते हिसाब आहे। जवरनि जी मानी को जूअर जी मानी पचाए त ॾेखारे। मुंहिंजो मतिलबु आहे त कमाल खे सजदो कोन्हे, कुदरत खे सजदो आहे। पोइ अलाह ताला जे कुदरत जो निशान, असांजो वजूद सॼो कुदरत जो निशान आहे। पर ॿिए कंहिंजे ताक़त जो निशान असांजे जिस्म ते आहे ई कोन। छो त निशान तॾहिं लॻंदो आहे जॾहिं उहा शइ ओॾो अचे न। अचे त सभु अलाह जे पासे। जेकी बि तव्हांखे नेमत आहे सभु अलाह जे पासे खां आहे। सल्लल्लाह त शिष्य वल मिलिया, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त अलाह खां घुरो। बूट जो टाको छिजी पियो, अलाह खां घुरो। लूण जो कणो थोरो तव्हांखे हाणे खपे थो, वात ख़राब गिसो थी पियो आहे, चओ था जेकर लूण जी ज़रड़ी मां चॿाड़िया चूसिया, अलाह अलाह ताला बिल्कुलु अलाह। हिकिड़े दोस्त मूंसां ख़बर कई त हिकिड़े हंधि असां थोबी हुजे हिकिड़ी, उहा ॿुधायूं। चए पियो त मुंहिंजे नानीअ जे माउ जी थोबी, झंगारा बाज़ार जो अमरावती, मूंसां बि गुफ़्तगू करे। उन वक़्त जी ॻाल्हि आहे, इहा ॻाल्हि आहे 49 जी। मसां रेल में पियो अचे, मां कराची खां पियो अचां। इहे ॻाल्हियूं वॾियूं थियूं, अलाह जी कुदरतुनि थियूं।
वरी पोइ दादू खां थो लॻे न तंहिं वक़्त में उहो राड़ो पर चुस्त मां नौजवान मुंहिंजे 23 साल सो हिकिड़े ॾींहुं उहा उनजी हिकिड़ी आदत हूंदी हुई धोबीअ जी हिकिड़ो टुकड़ो विच ते अहिड़ो हूंदो जो त मानी न पचाईंदी पोइ फेराए किराए मायूं मानी पचाईंदी पर धोबी भली ॾाढी मानी थींदी मिठी सड़ंदी कान पोइ उन ज़माने खां नानीअ जी माउ जी वरी मुंहिंजी नानीअ खे मिली वरी मुंहिंजे माउ खे मिली हाणे असांजे घर में एतिरो हिकिड़े ॾींहं ते इतफ़ाक़ अहिड़ो थियो ओचितो सावण जो मींहुं पइजी वियो असां तकड़ में लॻे वियासीं या ॿाहिरि चुल्हे जे भरिसां पई अलाए मथां पई उन चुल्हे ते मींहुं पवंदो आहे थोबी ते टिड़की पवंदी आहे कानून आहे सो अंदरि त सभई हलिया विया मींहुं पइजी वियो अफ़सोस मिली सभिनी खे थी पियो थोबी रहिजी वई चुल्हे ते न त एतिरो सम्झो त बसि भॼी पवंदी छॾे न सुबुह जो खणी जो ॾिसनि त सीर लॻी पई आहे चयो बसि हाणे भॼी पिया हीअं जो खणी कनि त थोबी थुली हुई मुनो इंचु खनि थुली हुई चई हुनजे विच में ई अंदरि घेरो आहे हिकिड़ो मथां बि पथर हेठो बि पथर विच में फीथे वांगुरु घेरो आहे पोरो उन में अंदरि हिकिड़ो कीअं वेठो आहे जीअरो जेको अंदरि उहा थोबड़ी पियो खाईंदो हो पियो वक़्तु गुज़ारींदो हो सन्हड़ो हो त थोरो सुराख होसि वॾड़ो हो त पोइ वॾो सुराख हो उन जाइ ते मानी न पचंदी मानी फेराए कराए पचाईंदा एतिरे वक़्त जी इन ॻाल्हि में बि मशहूरु ई जो विच कचो रहंदो अलाह ताला त अलॻि ई ख़लक़ कोन जंहिं पैदा कयो आहे इन कुन तुम इहा ताबदून जेकॾहिं तव्हां उनखे मञींदा आहियो त ॿियो बि हिकिड़ो अहिड़ो सख़्तु वाकियो आहे उते उन ॻोठ जे भरिसां मां पढ़ाए आयो आहियां इहा ॻाल्हि आहे मुंहिंजी 51 जी पोइ वरी कराची खां छॾे जॾहिं आयुसि साहिब उते पहुतो सचे उते हिकिड़ो वाकियो थियो ॿार हिकिड़ो ओचितो गुम थी वियो हिकिड़ो हमरा मरी वियो ॿ ज़मीदार रहा मिल्कियत विराए न हमरा मरी वियो उनखे नंढड़ो पुटड़ो ॼाणो हिदत माई गुज़री 5-6 महीना गुज़री विया हिन पंहिंजे भाॼाई खे चयो त मूंसां शादी कर मां ईअं न कंदसि मूंखे हाणे हे पग वारो मिलियो आहे त शादी न कंदसि तोखे पंहिंजी ज़ाल ॿार आहे मां हेॾे वेठी आहियां पंहिंजे घर में हिनखे इहा ॻाल्हि ॾाढी न अनापिसंद आई शादी करियां हिकिड़े दफ़े अहिड़ो इतफ़ाक़ थियो जो ॿार माउ जे कच्छ में जी पियो हो त राति जो गुम थी वियो राति जो ॿार घणाई वरितई कंहिं माण्हू खे जीत खणी हिन कुंभर जी आवी पई पचे सो उन कुंभर खे चई त हे ॿार मां तोखे ॾियां थो इहो ॿार गुम कर चई बिल्कुलु हुन सां ॿार मट में विझी राति जो आवीअ में सथे थाम हेठो मथां चौधारी विच में ॾेई छॾी ऐं खणी सुबुह जो ॾेई बाहि आवी जी बाहि मूंखे पूरी तरह मालूम आहे त 4 कलाक हलंदी आहे कुंभरनि सां मुंहिंजी संगत आहे ॿुधाईंदा आहिनि सख़्तु तेज़ जॾहिं फुल मची वेंदी आहे त 4 कलाक पर पोइ तूफ़ान हूंदी आहे बाहि पोइ 3-4 ॾींहं गरम हूंदी आहे जेसिताईं ठहे पुलिस अचे निकिती हिन फरियाद कई पुलिस आई हुन ॻोठ में ॻोल्हा जांच जो चए पतो कोन हे ख़ुदि फरियादी हीउ ॿार हलियो वियो मुंहिंजो भाटिड़ियो आख़िर साहब जाचींदे पुलिस हिकिड़ी आई वरी ॿी आई सूबेदार साहिबु आयो ईअं पुछियो त गर्मी आहे भेण दिला खणी अचो कुंभर वठो अरे कुंभर दिला कढो चईं अञा गरम आहे मुंहिंजी आई कढो दिला गरम आहे तरी था पढ़े ॿार साईं हुन विच वठो खणी पुलिस वारे खे खोलींदा जो वञनि त अंदरो उहा जो आवाज़ पियो अचे आवीअ मां पुलिस वारे ॿुधी ॾिसी चुकी आहे छा हिकिड़े खे चई हमरा खे चए बि साहिब थो अचे सूबेदार
सूबेदार खे वठी अची सिर्फ़ु आवाज़ थो चूं जो बाहि जहिड़ी आवी दिलाही नथा कढी सघूं त की खोलियुसि खोलींदा विया कुंभर छा आहे जंहिं मां ख़बर कान्हे चई खोलनि त हिकिड़ो मटु सॼो कचो पर ॿ टे दिला चौधारी कचा ॿारड़ो हुन में पियो आहे पर निढाल रोए पियो थोरो ॿ टे ॾींहं गुज़री वियासीं बुखियो उञो बाहि जे आड़ा अॻु विच में हा मूंखे शहर बि यादि आहे जंहिं शहर में वाक़ियो थियो आहे ॿारड़ो खणी कढियऊं हुनखे हिकदमि खणी माउ खे ॾिनऊं तंगड़ी तंगड़ी वरितई पोइ कुंभर खे ॾिनो मार कुंभर जंहिं मारियो मूंखे चओ था इन चाचे मूंखे ॾिनो ॿार मार त ज़ाइफ़ा सां शादी कया मिल्कियत बि मुंहिंजे हथ जी जेको ख़ालिक़ आहे सभु आहे ईअं महफ़ूज़ करे वॾियूं ॻाल्हियूं आहिनि अलाह जी कुदरत जूं इन कुल तुम इहा ताबदून जे अलाह जी इबादत कंदा आहियो त बि इहो अथव अलाह इन जी इबादत करियो रब थो फरमाए मुंहिंजी इबादत करियो फ़ैन इस्तकबरू जेकर वॾाई था कयो गुरूर था कयो फलदीन अन इंद रब्बिक युसब्बिहून लहू बिल्लैल वन्नहार हे जेके तुंहिंजे रब वटि आहिनि मलाइकनि जी हेॾी सारी मख़लूक आहे अंबिया कराम गुज़रिया आहिनि औलिया कराम सालिह गुज़रिया आहिनि उहे त सभु रब जो ज़िक्र तस्वीर कनि था थकिजनि बि कोन था तोखे छा थियो आहे कहिड़े भरे वरितो थी जो हिन रब जो सजो नथो करी ऐं तूं हुन खां पियो थो आकड़ करी इन्हनि आयतुनि ते अलाह तबारक व ताला ॼण एॾो सजे जो हुकुम कयो आहे इबादत जो हुकुम कयो आहे तंहिं करे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि आयतुनि ते सजदो कयो रब खे हीअ आयत सजे जी आहे पोइ सजदो कजो अलाह अकबर करे ज़मीन ते सिर रखबो आहे पोइ मथे من آياته أنك ترى الأرض خاشعة فإذا أنزلنا عليها الماء اهتزت وربت रब जे कुदरत जे निशाननि खां हीअ बि आहे ज़मीन ॾिस त केतिरी दॿी पई आहे वीचारी न्याज़मंद वतु लताड़ींदो पोइ जॾहिं असां हुते पाणी वसाईंदा आहियूं मींहुं अची वेंदो आहे ईअं ताज़ी थी पवंदी आहे वरी उभरी पवंदी आहे वरी गाह सलाह अहिड़ा सारा थी वेंदा आहिनि इहा बि मिटी आहे ॿियो छा वठी जो उभा थियनि इहे सलाह 2 फुट 3 फुट 4 फुट ॼण ज़मीन मथे चढ़ी आई उहो ई अलाह जंहिं इन मुअल ज़मीन खे पंहिंजे हुकुम सां जीअरो कयो मींहुं वसाए मुअनि खे बि इहो ई जीआरी थो इन्नहु अला कुल्लि शैइन क़दीर अलाह हर शइ ते क़ादिर आहे इन्नल्लज़ीन युल्हिदून फी आयातिना ला यख़फ़ून अलैना जेके शख़्स असांजे आयतुनि में टेड़ो रस्तो था इख़्तियार कनि ॾिंगो रस्तो था वठनि क़ुर जे आयतुनि में अहिड़ा रस्ता माण्हू वठंदा आहिनि इहो बाब बि वरी जुदा आहे हिन आयत जी माना फलाणे हीअं कई जेका ईअं न हीअं कई इहा न हिन में तौहीद आहे हिन में शिरक कई हिन में नबी जी जहिड़ी वसफ़ हुई हुनखे रोबतो बयानु कयो क़ुर में केतिरियूं ॻाल्हियूं अलाह ताला हिकिड़े हंधि फरमाए जो दिलि बि कसीरो यदी बि कसीरा मुंहिंजो क़ुर आहे त किताब हिदायत जो पर केतिरा गुमराह थी वेंदा आहिनि केतिरा हिदायत वारा इहो छा आहे हिकिड़ो सो अलाह ताला हर शइ ते क़ादिर आहे जेके माण्हू टेॾो रस्तो इख़्तियार था कनि लड़ी था वञनि मुंहिंजे आयतुनि में माखो मख़फ़ी न आहिनि लिकल कोन्हनि पोइ जेके बाहि में पवंदा उहे चङा की न जेके अमुन सां क़यामत में अचनि उहे चङा कोशिशि करियो अमुन जो रस्तो इख़्तियार कयो बसि मां तव्हांखे इहो चयो आहे हाणे तव्हांखे चैलेंज आहे ऐं मालूम आहे शेतुम जेकी वणे थो कयो इन बि मां तव्हां ख़बीर तव्हांजे अमलनि खे ख़ुदा ॾिसे यादि रखो मथां चयो त भई मां बेख़बर आहियां तव्हांखे अमलनि कंदे मां ॾिसां थो छॾे ॾिनो अथमि तव्हांखे वक़्त ते फ़ैसिलो थींदो मथां तव्हां पंहिंजे सिहत खे आफ़ियत खे इज़त खे नेमत खे रिज़्क़ खे औलाद खे पंहिंजे वक़्त तख़्त खे ॾिसी मथां बेख़बर बणिजी वञो बेहोश थी वञो अलाह ताला जे आॾो तव्हां एतिरा ज़ाहिर आहियो जो अहिड़ी का शइ कंहिंजे आॾो ज़ाहिर कान्हे छो त का बि शइ कंहिंजे आॾो ज़ाहिर कबी त हुनजो साम्हूं सतह ॾिसण में ईंदी पुठि ॾिसण में न ईंदी विच ॾिसण में न ईंदो अलाह ताला जहिड़ो लाइक़ फाल आहे ख़ासियत का शइ नथी आहे पोइ फरमाए थो त तव्हां में जेको जनम जे अंदरि पहुचे उहो चङो की न जेको अलाह ताला वटि बची अचे उहो चङो इन्नल्लज़ीन कफ़रू बिज़िक्र लम्मा जाअहुम
केतिरा माण्हू उहे जिन अलाह ताला जी नसीहत जो ऐं क़ुर जो इनकार कयो जॾहिं उहो क़ुर हुननि वटि पहुतो, हिदायत आई, ज़िक्र आयो। इन्नहू लकिताबुन अज़ीज़, अलाह ताला जो किताब आहे, नादिर आहे, अजीब अज़ीज़ किताब आहे, इज़त वारो आहे। ला यातीहिल बातिलु मिन बैनि यदैहि वला मिन ख़ल्फिहि, हुनजे आॾो न कूड़ अचे न पुठियां। क़ुर शरीफ़ जे आॾो न कूड़ ईंदो, न अॻियां ईंदो, न पुठियां ईंदो, न पासे ईंदो, महफ़ूज़ ई महफ़ूज़। बाक़ी उहे कूड़ बि जेके तव्हां हया त तव्हां सां वास्तो रखंदा, तव्हांजे अमलनि में हूंदा, क़ुर में दाख़िल न थींदा। क़यामत ते अलाह ताला फरमाए थो, इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र, असां हिन क़ुर खे नाज़िल कयो आहे, ज़िक्र आहे। इन्ना लहू लहाफ़िज़ून, असां हिन जा पहरेदार चौकीदार संभालींदड़, ख़ुदा जंहिंजो संभालींदड़ आहे। पोइ तंज़ीलुम मिन हकीमिन हमीद, अलाह जे तरफ़ां लाथल आहे जेको हकीम बि आहे, हमीद, सभिनी सारा हुन तारीफ़नि जे लाइक़ आहे। मा युक़ालु लक इल्ला मा क़द क़ील लिर्रुसुलि मिन क़ब्लिक, ऐं नबी तोखे जेकी हे माण्हू चवनि था, जेकी बि जो ॻाल्हाइनि था, इहा ॻाल्हि न कान्हे, अॻियां रसूलनि खे चयो। जेको चङी ॻाल्हि चवंदो, सची ॻाल्हि चवंदो, उनजो शान इहो हूंदो त मोट ते उहो उन्हनि खे कुझु न चवंदो, ॿिया हुनखे बुरो चवंदा। इहा रसूलनि जी वसफ़ आहे। ऐं जेको ताबेदार रसूल जो हूंदो, उन जे लाइ बि साॻी तरह अहिड़ी ख़्वारी माण्हू कंदा, पर मोट हुनजी। इहा निशानी अथव हक़ जी। बसि इहा ॻाल्हि सम्झी छॾियो। रसूलनि जी आदत में अलाह फरमाए थो इहा आहे। तंहिं करे हाणे जेकी तोखे चवनि था, सो अॻियां रसूलनि खे चयो, अहिड़ी तरह तुंहिंजे प्रोग्राम खे बि ईअं ई माण्हू केतिरा घटि वधि ॻाल्हाईंदा, मोट हुननि जी चङी हूंदी, सब्र जी। इन्ना रब्बक लज़ू मग़फ़िरा, उसां इहे अहिड़ा हेॾियूं बेअदबियूं, हेॾियूं गुस्ताखियूं, हक़ वारनि जी बेअदबियूं, अलाह फरमाए थो मां बख़्शण वारो आहियां, जे तौबा कंदा त छॾे ॾींदोसां, तव्हांजो नुक़सानु कोन थींदो, तव्हांजा दर्जा सब्र ते वधंदा। हुननि बि तौबा कई त तव्हां सां गॾु नज़ाना मां फी सुदूरिहिम मिन ग़िल्लिन इख़्वाना, भाव बणाए तव्हां सां गॾु जन्नत में मोकिले थी छॾींदा। वज़ू इकाबिन अलीम, जेको न हटियो त पोइ अज़ाब बि असांजो सख़्तु आहे। अला जअलनाहु क़ुरआनन अजमिय्यन लक़ालू लौला फुस्सिलत आयातु, हिन क़ुर खे जेकॾहिं असां ॿिए ज़ुबान में मोकिलियूं हा, अरबीअ में न हुजे हा, का ॿी ज़ुबान जहिड़ी बि, अलाह तो फरमाए त पोइ माण्हू हे अरब चवंदा त आए तूं खोले छो न ॿुधायूं हुयूं। रसूल असांजो अरबी, क़ौम असांजी अरबी, ज़ुबान असांजी अरबी, वरी क़ुर सिंधी में नथो अथसि, क़ुर उर्दू में नथो अथसि, ईअं छो थियो? क़ुर फारसी में नथो अथसि। अलाह तो फरमाए त ॿिए ज़ुबान में आणिया हा, त बि त एतिराज़ कनि हा, जीअं हाणे हिन पंहिंजी ज़ुबान पंहिंजी ॿोली ते एतिराज़ था कनि न, ॿिए ते त अञा वधीक हक़ हो हुननि जे एतिराज़ जो। असां एतिराज़नि जा हक़ ख़तमु करे अरबीअ में क़ुर मोकिलियो आहे। क़ौम अरब, तूं अरब, ज़ुबान अरबी, आजमी अरबी, हे छा अहिड़ो ज़ुल्म? क़ौम अरबी वरी क़ुर अजमी, पोइ त कनि दाहूं, इहे दाहूं बंदि कयूं अथनि त वरी हाणे हिन ते दाहूं, अहिड़ा बेशुक्र। केर बि हुजे दुनिया में, कहिड़ी बि ॿोलीअ वारो हुजे, तव्हांखे सम्झाइण खां अॻु बि तव्हांखे सम्झाइनि, छो त तव्हांजो रसूल आहे, तव्हांजी क़ौम, तव्हां दुनिया जा रहबर थियो। पोइ जंहिं क़ौम वटि वेंदव, क़ुर मञीदा वेंदव, उन्हनि जे लाइ रहबर ॿिया शफ़ा, रहबर आहे हिदायत जी ज़िंदगी थींदी, शफ़ा इहा आहे त जहन्नम जे बाहि खां सभिनी खे शफ़ा मिलंदी। الذين لا يؤمنون في آذانهم وقر وهو عليهم عمى, जेके माण्हू ईमान नथा आणनि उन्हनि जे कननि में ॿोड़ा आहिनि, बोझल आहिनि कन उन्हनि जा ॿोड़ा, ऐं नज़र बि हुननि जी कान्हे, हक़ खे नथा ॾिसनि, क़ुर जो हक़ नथा ॿुधनि। इन्हनि खे परे परे खां सॾियो वेंदो, परे परे खां इन्हनि खे सॾियो वेंदो। छा मतिलबु? जीअं हिकिड़ो परे जो आवाज़ हूंदो ऐं उहो माण्हू न ॿुधंदो, अहिड़ी तरह सां मुनकर माण्हू उन्हनि खे क़ुर कन में वेही ॿुधाए त बि ईअं ॿुधंदा जीअं को महिल खणंदो को सॾु अचे, पोइ चवंदा अलाए छा थो चवे, ॿुधो आहे छा पियो चवे, ख़बर नथी पई, परे ई आहे। अलाह तो फरमाए कन में गुमराहनि खे क़ुर ॿुधाईंदो त चवंदो सम्झो, ॼण के परे जाइ खां था ॿुधाइनि उन्हनि खे।
दुआ आहे त अलाह ताला असांखे क़ुर ॿुधण जी तौफ़ीक़ अता फरमाए, अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए, असांजे गुनाहनि खे अलाह माफ़ करे, असांजे दर्जनि खे बुलंद करे। अलाह ताला असांखे तौफ़ीक़ अता फरमाए। जेके माण्हू ग़लतियूं या बेवाजियूं कनि था उन्हनि जे लाइ सब्र नसीब फरमाए, उन्हनि खे हिदायत करे। आख़िर दाअवाना अल्हम्दुलिल्लाह।